अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबा आला शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जन जा बैत हिक अखर टे बैत बाज़ी पार्ट नंबर 14 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला। अल्लाह कारण ओठिया कराम कायो चंद बछत जॾे जीअ जो आगांडो हुयो लागा पो लायो बटा मुंहिंजो सिपरी नूरीअ जे न्याज़ जो अजब अजल हो समियूं सिपरे सभिनी में सी सूर चयो सोए अचियो बन जोए अचियो बन पोए हुजट भगी राणीअ नका बूए बाज़ार में नका छिलर छट जिते डभेरीअ जी आगे हुई अघट से पिरियां पसियो पट माण्हू वञनि मोटिया एक प्यालो बजणा इश्क न अढ करे उठे से एक ठिया गना नीह करे दुई धार डरे जो खलट खंजर आयो विझ जो वाटड़ियन ते मैखाने जी माक थींदी सुड सब कंहिं हंध हंध पवंदी हाक पिरह जा प्याक जो से अंगण आया एक प्यालो बजणा इश्क न करे ईअं लिखिया जे लिखण में कुर्ब रसंदा कीअं हुअण कया हईं वाजिया पस विसाल खां नगरियूं नेणनि मुंहुं ओले न ओहिरे सभा जे सेणनि पाए गुण कयो हयूं न सेतड़ ख़राक न वायूं वणझारनि जियूं सरतियूं साम्हूं ॾिन जा अॼु पिण चिकीअ में चाक मारीनियूं फिराक पाड़े चियूं पिरीअ जा असुल आशिक पंहिंजी सिसी न सांडीन लायो सिर लतीफ़ चए साह सलाड़ियो नीन कल नठियूं काटीन पुजन पोए पुछन पोए परिटड़ियूं न कानी न कांव न को ॾोह कलम जो अंगूठे लिखियो जिट न रसे बांह कंहिंखे ॾियां डांह जीअं कज़ा कलम वायो न कानी न कां न को ॾोह कलम जो अंगूठे लिखियो जिट न रसे बांह कंहिंखे ॾियां डांह जीअं कज़ा कलम वायो वाटियूं थियूं वड़कनि अञा सिड़ न पधरा सेई थियूं मरकनि जीअं संडा आया अचनि सिड़ उभरिया मथे मुहाणा मीर जे सरन तुंहिंजे सुपर से पार से सरन तुंहिंजे सुपर से पार लॻायाई पहियड़ा अचनि सिड़ उभरिया मथनि कपर कोट सामूंडी मूं घोट सेण सलामत आया असां उधारा आणे ओंग चाढ़िया मुंहुं ॾेई मूं आया सुम्हा सियारा उभरनि सेकारा पसियो वर ॿियनि जा
अॼु बेवसाए ओठिन मथे मारग माक पुनूं नियाऊं पाण से ताड़ियूं भनी टाक है हाट लिमा टू न सुनी थी ओटाक चुकी चूरे चाक हाड़े होट हली विया अहिड़ियूं ओरियां छॾे विया लाहूटी लख पायो पटी वेठियूं काक ढञाणियूं कख पेई परख त सोढियूं सुझाए विया।